काज़ी अहमद सहाफ़ी इत्तिहाद पारां JWC जे सहकार सां शहीद फ़ातिमा फरड़ो ऐं शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल ऐं काज़ी अहमद जे सहाफ़िन खे हिसाइण ख़िलाफ़ ज़िले शहीद बेनज़ीर आबाद जे मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि जे क़लमकारनि, वकीलनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां शहर विचां गुज़रंदड़ क़ौमी शाहरा ते रैली कढी वई, जेका शहर जे अहम रस्तनि तां थींदी काज़ी अहमद थाणे वारे चौक ते पहुती, जिते एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे खे JWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासख़ेली, सकरन प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनाई, नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब जे अॻूणे सदर ज़फ़र अली चांडियो ऐं कामरान चांडियो अलॻि अलॻि ख़िताब कंदे चयो त असीं शहीद फ़ातिमा फरड़ो ऐं शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल खे रियासती क़त्ल सम्झूं था, छाकाणि जो अहिड़ा वाक़िया तॾहिं जनम वठंदा आहिनि जॾहिं रियासत पंहिंजी ज़िमेवारी निभाइण में नाकाम थी वञे। इन करे असीं तेसीं ताईं ख़ामोश न विहंदासीं जेसीं ताईं क़ातिल ऐं उन्हनि जा सहूलतकार मंतकी अंजाम ताईं न पहुचंदा। हिननि इहो बि चयो त काज़ी अहमद जा सहाफ़ी अकेला न आहिनि, समूरी सिंध जा क़लमदणी ऐं सान्यवंद हिननि सां गॾु आहिनि। इन करे जेके सिधी तरह या अणसिधी तरह सहाफ़िन खे हिसाइण चाहिनि था उहे ॿुधी छॾीनि त काज़ी अहमद जा सहाफ़ी निंदणका न आहिनि। हिननि रैलीअ जी निगरानी कंदड़ सहाफ़िन मलंग जतोई, अलरख हुसैन, साजिद उन्नड़, ग़ुलाम हैदर राहू, ग़ुलाम हुसैन उन्नड़, मुमताज़ हुसैनी समेत समूरनि सहाफ़िन खे यकीन ॾियारियो त हू हर वक़्तु साण गॾु आहिनि। रैलीअ में क़ातिलनि ऐं सहाफ़िन खे धमकाइण या हिसाइण वारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई वई।